हैदराबाद में हड़ताल के मौके ते अवामी तहरीक के सदर अयाज लतीफ पल्ली जो केटीएन न्यूज़ से ॻाल्हि ॿोल कीअं सेवा के ॾेखारियूं था। केटीएन के व्यूअर्स के नज़र पियो अचे ऐं सॼी सिंध के नज़र पियो अचे त हिकिड़ी नई सिंध आहे 19 फरवरी वारी सिंध कराची का कश्मीर ताईं हिन वक़्तु हड़ताल आहे। हाणे इन सॼी सिचुएशन में तव्हां ॾिसो त पीपुल्स पार्टी जंहिं फ़क़ति टैक्टिकली अर्ज़ी तौर ते पुठिते अची पर अञा ताईं ऑफिशियली सिंधी क़ौम खां न सदर माफ़ी वरिती आहे, न वज़ीर आज़म माफ़ी वरिती आहे, न वज़ीर आला वरिती आहे, न गवर्नर वरिती आहे। बंगालियुनि खां माफ़ी वठंदव, अक़लियतुनि खां माफ़ी वठंदव, औरतुनि खां माफ़ी वठंदव, ॿारनि खां वठंदव, अल्ताफ़ हुसैन साहब खां वठंदव, गवर्नर साहब खां वठंदव, नवाज शरीफ साहब खां वठंदव, असफंदियार वली साहब खां वठंदव, सराइकियुनि खां वठंदव। पीपल्स पार्टी माफ़ी न वठंदी त फ़क़ति सिंधियुनि खां न वठंदी। सिंधियुनि खां माफ़ी वठणु गुनाह आहे। बाक़ी सॼे जग जहान खां ज़रदारी साहब पीपल्स पार्टी असांजा वज़ीर बातदबीर उहे हथ ॿधी ॾींहं में 10 माफ़ी वठनि था। जेकॾहिं इहा सूरत हाल बरक़रार रखी वई, जेकॾहिं सिंध जे माण्हुनि सां ज़्यादतियूं ईअं थींदियूं रहियूं, हैदराबाद के बहाल न कयो वियो, कराची के पुराणनि 5 ज़िलनि में ऐं 2 नवनि ज़िलनि सां 7 ज़िलनि में ईस्ट वेस्ट साउथ नॉर्थ इब्राहिम हैदरी लियारी ऐं मलीर में रेस्टोर न कयो वियो त इहे हड़तालूं इब्तिदाई क़दम आहिनि। इनखे आख़िरी क़दम न सम्झो वञे। आख़िरी क़दम आहे सॼे सिंध जा समूरा शहर रस्ता ब्लॉक करे छॾनि। 2000 किलोमीटर सिंध मां लंघनि था। जे 2000 किलोमीटरनि ते 6 करोड़ सिंधी बेनज़ीर साहबा जी शहादत वारे ॾींहंनि वांगुरु अची वेही रहनि त कराची में छा वेंदो, लाहौर छा वेंदो, इस्लामाबाद छा वेंदो, मुल्तान छा वेंदो। नाज़रीन हाणे ॻाल्हि कयूं था बरसातुनि जी।